बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। प्रोग्राम हकीकत में मां अवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेहमान सिरजणहार माण्हूअ खे ज़िंदगीअ में जेके अयाम मुयसर फरमाया आहिनि, ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो आहे त असां पंहिंजे हर ॾींहं खे सकार थो कयूं। को बि अहिड़ो अणवणंदड़ अमल जेको ॿियनि जे लाइ आज़ार पैदा करे मुसीबत खे जनमु ॾिए, उन खां टारो कयूं ऐं पंहिंजे फितरत खे उजरो रखूं। लिङनि ते जॾहिं मेरु चढ़ी थो वञे त असां वेझूं था, उजरा थी था पऊं। वारनि में जॾहिं चीड़ थो पैदा थिए त असां उन में निमोरियूं ऐं आवरा कुटे विझी ऐं उन्हनि खे साफ़ था कयूं, या अॼुकल्ह जे जदीद दौर में को शैम्पू हणी उन्हनि खे साफ़ था कयूं। ॾाढी वधी थी वञे, जेके कूड़नि था उहे कूड़नि था, जंहिंजी रखियल आहे उहे उनखे तेल फुलियल करे ऐं उजरो था रखनि, चमकाइनि था। मुछूं जेके रखनि था उहे उन्हनि खे ताव था ॾियनि, उन्हनि खे कंघी था ॾियनि, जेके कूड़नि था उहे छुटा पिया आहिनि। त ईअं माण्हूअ जो हिकिड़ो हे ज़ाहिर आहे, ॿियो उनजो बातिन आहे, जंहिंखे असां मन था चऊं, जंहिंखे असां नफ़्स था चऊं, जंहिंखे असां ख़ुदी था चऊं, अना था चऊं। त उनजी उजराइण जे लाइ माण्हूअ खे ज़िंदगीअ में छा थो करिणो पवे? व नफ़्सिन व मा सव्वाहा व अलहमहा फुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। व नफ़्सिन व मा सव्वाहा, अंदरि, नफ़्स माना असांजो अंदरि आहे। हे जेको इस्तिलाह असां वटि मशहूरु आहे न, बाबा नफ़्स खे मारियो, नफ़्स कुती शइ आहे। नफ़्स छो कुती शइ आहे? नफ़्स भली शइ आहे। नफ़्स माण्हूअ में न हुजे त पोइ माण्हू कीअं थींदो? उन नफ़्स खे मारे छॾिबो त माण्हू जीअंदो काॾां? नफ़्स का मारण जी शइ थोरी आहे, नफ़्स त जीआरण जी शइ आहे। तसव्वुफ़ सां त नफ़्स खे उजागर कबो आहे, मारबो किथे आहे? मारबो पंहिंजे उन्हनि अनाउनि खे आहे जेके ॿियनि जे लाइ आज़ार पैदा कनि। उहा नफ़्सिन व मा सव्वाहा, अलाह साईं फरमाए तव्हांजो अंदरि मां उनजो कसम थो खणां त उन में मां अलाए छा छा रखियो आहे। नफ़्स हिकिड़ो वॾो आइकॉन आहे। अॼुकल्ह वॾे में वॾो मोबाइल सेट जेको अचे थो उहो 562 GB जो थो अचे, 562 GB। हणा जेतिरो सेव कयोसि पोइ बि मेमोरी तव्हांजी बची पई हूंदी। त असां त अलाए माण्हूअ जो जेको नफ़्स आहे उहो त अलाए घणा GB आहे, लातइदाद GB आहे। अलाए छा छा आहे उन में, गूनागून कैफ़ियतूं, गूनागून सोचूं, गूनागून ॻणतियूं, गूनागून वीचार, उमीदूं, ख़ौफ़, मुहबतूं, नफ़रतूं, बुग़्ज़, साड़, हसद। मां सोचींदो आहियां कॉस्मोलॉजीअ में जॾहिं वीचारींदो आहियां त ब्लैक होल्स जो जेको कॉन्सेप्ट ॾिनो न स्टीफन हॉकिंग, त ब्लैक होल्स केॾा तकिड़ा हलनि था, केॾा तकिड़ा ठहनि था ऐं कीअं नयूं काइनातूं जनमु वठनि थियूं। त माण्हूअ जो हे जेको आहे न, हे हिसो मथो, इहे पाण में ॻंढियल आहिनि। ख़्यालनि जी उपटार, वीचार केॾी तेज़ीअ सां था उभरनि। सुता पिया आहियूं तॾहिं बि ख़्वाबनि जी सूरत में पियो थो जहान हले, चिंसार रवां दवां आहे। त व नफ़्सिन व मा सव्वाहा, अलाह साईं फरमाए तव्हांजे मन में अलाए छा छा रखियो अथमि, उनखे मूं सऊं कयो आहे। व अलहमहा फुजूरहा व तक़वाहा, उन में सलाहियतूं रखियूं अथमि। चङाई करण जी बि सलाहियत आहे उन में, लंगाई करण जी बि सलाहियत आहे। क़द अफ़लह मन ज़क्काहा, हाणे कामयाबु उहो थींदो जेको मन जे चङाइनि वारे सॉफ्टवेयर खे खोलींदो वेंदो ऐं चङाइयूं फैलाईंदो वेंदो। वक़्त ख़्वाब मन दस्साहा, ऐं उहो शख़्स नाकाम थींदो जेको उन नफ़्स खे
ज़लील कंदो। क़ुर तो चए त नफ़्स खे ज़लील करणु नाकामीअ जी अलामत आहे। असां था चऊं त नफ़्स खे ज़लील कयो। नफ़्स खे ज़लील कीअं कबो, पंहिंजो पाण खे ज़लील कीअं कबो? शेख अयाज़ जी हिकिड़ी सिट आहे दुआई आहे शाइरीअ में त अलाह साईं मूंखे साञा ॾे त मां पाण सां हकारत न कयां। हे जेको लिखंदा आहियूं न असां अहकर नास, मां साईं आजिज़, मां साईं फ़क़ीर, मां साईं नाचीज़। बाबा तूं छो नाचीज़ आं, तूं छो आजिज़ आं? जेकॾहिं तूं पाण खे आजिज़ कंदे अलाह साईं हेॾो हटो कटो जिस्म ॾिनो अथई, हे हेॾा सारा हथ अथई, हे मथो अथई, हे अखियूं अथई, हे ॼिभ अथई, ॻाल्हाए थो, ॿुधे थो, सिंघे थो, सोचे थो, हले थो, चले थो, गाॾी थो हलाए, मोटर साइकिल थो हलाए, साइकिल थो हलाए, तूं छा में आजिज़ आं? तूं छा में अहकर नास आं? तूं छो हकीर आं? हकीर बि वरी सफ़ा हकीर। त वक़्तु ख़्वाब मन दस्साहा, अलाह साईं फरमाए जंहिं नफ़्स खे ज़लील कयो उहो बर्बादु थी वियो। कद अफ़ला जंहिं नफ़्स खे तातियो, जंहिं नफ़्स खे सम्झो ऐं जंहिं नफ़्स खे फ़िरोग़ ॾिनो, कद अफ़ला उहो कामयाबु थियो। उबती सोच जेका माण्हूअ जे मन में अचे थी न, उहा आहे मनफ़ियत, शैतानियत, मिनल जिन्नत वन नास। अलाह साईं फरमाए थो त शैतान जेको आहे न, ॿियो को शैतान कोन्हे को, इहो ई माण्हू आहे जेको या माण्हू आहे या शैतान आहे। जेकॾहिं माण्हू नथसि त शैतान थियो, जेकॾहिं माण्हू अथसि त माण्हू आहे। हाणे माण्हू केतिरे क़दुरु माण्हू आहे उहे उनजा गुण ॿुधाईंदा त हे केतिरे क़दुरु माण्हू आहे। रसूल अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे जंहिं उसवे हसन सां ज़िंदगी मालामाल करे ॾिनी, उन उसवे हसन में जेके असांखे नुक़्ता मिलनि था, उन्हनि नुक़्तनि जे आधार ते जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा हींअर असां वटि जॾहिं मौजूदु आहे, पढ़ूं था त उहा हिकिड़ी तारीख़ जी हैसियत थी रखे। अहादीस मुबारक तारीख़ जी हैसियत थियूं रखनि। क़ुर हिकिड़ी ज़िंदा ऐं जावेद तारीख़ आहे जेका सदाबहार तारीख़ आहे, जेका असांजे दौर में मौजूदु आहे, हर दौर में मौजूदु रहंदी। त उन में जेको साज़ सामान आहे पिराइण जो, जेकॾहिं असां पंहिंजे आस पास खे, पंहिंजे मुतअल्लिक़ीन खे, पंहिंजे रिलेटिव्स खे ऐं पंहिंजे पाण सां लाॻापियल इदारनि, शोबनि ऐं माण्हुनि खे उन ज़ाविये सां ॾिसंदासीं जंहिं ज़ाविये सां असां पंहिंजो पाण खे था ॾिसूं, त असां में उमेदु आहे त इंसाफ़ क़ाइमु करे सघंदासीं। ए दिलू हुव अक़रब लितक़वा, अदुल कयो, इंसाफ़ कयो, उहो तव्हांखे तक़वा जे तरफ़ वठी हलंदो। हज़ूर जन फरमायो त इन ले नफ़्सिक अलैक हक़न, तव्हांजो पंहिंजो पाण, तव्हांजो नफ़्स, उनजो तव्हांजे मथां हक़ आहे। त उन नफ़्स खे जीआरियो, उन नफ़्स खे तातियो, उन नफ़्स खे पालियो, पर उन जी पालना ऐं तातण ऐं उनखे संवारण जे लाइ ॿिए जे नफ़्स खे गदिलो न कयो, ॿिए जे नफ़्स खे मेरो न कयो। इन लिअनक अलैक हक़न, तव्हांजे अखि जो तव्हांजे मथां हक़ आहे, उनखे वक़्त ते आराम ॾियो, निंड कयो, उनजो हक़ अदा कयो। ईअं सभिनी जिस्म जे उज़वनि जा तव्हांजे मथां हक़ आहिनि, सभु पूरा करणा आहिनि। पहिरियों पंहिंजा हक़ जेको माण्हू पूरा कंदो, उहो ई वालदेन जा हक़ अदा करे सघंदो, उहो ई भेनरनि ऐं भाइरनि सां इंसाफ़ करे सघंदो, उहो ई पंहिंजनि बचनि जी सही तरबियत करे सघंदो, उहो ई जेकॾहिं मुअल्लिम ऐं उस्तादु हूंदो त पंहिंजनि शागिर्दनि ऐं तालिबनि सां वड़ाइतो थी हलंदो। जेकॾहिं ब्यूरोक्रेट ऐं कामरो हूंदो त पंहिंजे मातहतनि सां सुठो हलंदो, जेको उन वटि खातो आहे उन में इंसाफ़ कंदो। जेकॾहिं वज़ीर मुशीर आहे, कलमदान उन जे हथ में आहे त उहो इंसाफ़ कंदो। जंहिं माण्हूअ खे इन्हनि शयुनि जी परूड़ ई कान्हे का, बसि रुॻो उनखे इहा ख़बर आहे त मूंखे सुबुह जो उथिणो आहे, खांचा हणणा आहिनि, पैसा गॾु करणा आहिनि, हुनखे उबतो करिणो आहे, हुनखे सुबतो करिणो आहे, हुनखे टंगराइणो आहे, हुनखे ब्लैकमेल करिणो आहे, हुनजो दॿो ऊंधो करिणो आहे, हुनजी ॿेड़ी ऊंधी करणी आहे, हुनखे तारणो आहे, हुनखे मारणो आहे, हुनखे ॿोड़णो आहे। त इहा सोच
सोचे त माण्हू पंहिंजे अंदर में थो, पर उन जी ग़लाज़त ऐं उन जी जेका नहूसत आहे, उन जो गंदो ऐं गदलो वास सॼे समाज खे मेरो थो करे, सॼे समाज खे गदलाइण में थिपे थो, थपे उहो माण्हू। वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, उन्हनि जे आॾो वञी भेटाई साईं फरमाए थो त पखड़ा अॾजनि। सुझेव थो को अहिड़ो माण्हू जंहिं वटि वियो ऐं ॾुखंदो दूर थिए, जंहिं माण्हूअ सां मिलो रुॻो शिकायतूं, रुॻो गिलाऊं, रुॻो उबताइब, का मुस्बत शइ मिलण जे लाइ तयारु कोन्हे। वञूं था सराह थियण जे लाइ, रहंदो रही खुई सुराण बि पंहिंजी विञाए था अचूं। वञूं था ख़ुशि थियण जे लाइ, रहंदो जेका थोरी घणी उमेद हुई ख़ुशियुनि जी हासिलात जी, उनजो बि ॿोड़ो ॿुधी थो वञे। माण्हूअ सां पंहिंजो मसइलो वंडियो, दिलि खे हल्को करण जे लाइ, दिलि जो बोझ हल्को करण जे लाइ, त उहो तव्हांखे उतां ब्लैकमेल करणु शुरू कंदो। हींअर सोशल मीडिया जी साइट्स आहिनि न, हिकिड़ो अहिड़ो वायरस आहे जेको सभिनी खे जकड़ियूं वेठो आहे न, हथ असांजा जकड़जी चुका आहिनि सोशल मीडिया जे साइट्स जे अणलखनि रसियुनि में। फेसबुक खणो, ट्विटर खणो, गूगल में वञो, जाते वञो, एडवर्टाइज़ जी एॾी भरमार आहे, एॾी भरमार आहे, हीअ शइ वठो असां खां, हीअ शइ वठो असां खां। साईं सुहिणियुनि छोकिरियुनि सां कलाकनि जा कलाक ॻाल्हाइण जे लाइ हीअ साइट जेका आहे असां डाउनलोड कयो। साईं फलाणनि सां चैटिंग जे लाइ हीअ साइट वञे माण्हू घिरंदो, वञे माण्हू गपबो, जीअं त धुॿण हूंदी आहे, धुॿण में माण्हू हिकिड़ो पेरु लहंदो आहे त वेंदो आहे गपबो, वेंदो आहे गपबो, केरु जेकॾहिं हथु ॾींदो आहे त उहो माण्हू बि हुन में ॿुॾी वञे। अलज़ी यो वसविस फी सुदूर नास, हे रुॻो सीनू हिन टुकरे जो नालो न आहे, सीनू हिकिड़ो संसार आहे। वफ़ी कंतवल आलमुल अकबरू, हज़रत अली साईं फरमायो, तव्हां जेके माण्हू आहियो 6-7 फुटनि जा, रुॻो एतिरा इहे न आहियो तव्हां। वफ़ी कंतवल आलमुल अकबरू, तव्हां में सॼे जंसार जो तव्हां सिंबल आहियो, तव्हां उनजो मटु आहियो, तव्हां उनजो मुतबादिल आहियो, तव्हां उन जी मुमासलत आहियो काइनात जी। नफ़्स जी जियापे जे लाइ अव्वलीन शर्त जेको आहे, ख़श्ते अव्वल जेका आहे, पहिरियों बुनियादु जेको आहे उहो आहे पंहिंजो पाण सां इंसाफ़ु करणु। पंहिंजो पाण सां इंसाफ़ु करण जो मतिलबु इहो आहे त को बि हराम जो लुक़मो पंहिंजे पेट में वञण असां न ॾियूं, को बि हराम जो फुड़ो असां पंहिंजी निड़ीअ मां लाहिण जी जसारत न कयूं। असांखे ज़बान मिली आहे चखण जे लाइ, ख़बर पइजी वेंदी हीअ शइ कूड़ी आहे, हीअ शइ मिठी आहे, हीअ शइ खारी आहे, हीअ शइ लुणियाठी आहे। नकु मिलियो आहे, असांखे ख़बर पइजी वेंदी त हिन में धप आहे, हिन में ख़ुशबू आहे, हिन में सुरहाण आहे, हिन में महकार आहे, हिन में हुबकार आहे। असांखे कन मिलिया आहिनि ॿुधण जे लाइ त आवाज़ु गघो आहे, मिठो आहे, ख़राबु आहे, फिको आहे, खुंरो आहे, कहिड़ो आहे। असांखे हथ मिलिया आहिनि छुहण जे लाइ, का शइ नरम आहे, का शइ सख़्तु आहे, का शइ कोमल आहे, का शइ खुंरी आहे, महसूसु करे सघूं था। सिर्फ़ु इहो असांखे तय करिणो आहे त हीअ शइ हलाल आहे या हीअ शइ हराम आहे। बाक़ी असांजा उज़वा जेको कमु कंदा असांखे ॿुधाइनि था, धप जो, मिठाण जो, चखण जो, ॿुधण जो, पर हलाल ऐं हराम जो तअयुन असांखे करिणो आहे। असांजे नफ़्स खे फ़ैसिलो करिणो आहे, असांजे ज़हन खे इहा ॻाल्हि तय करणी आहे त मूं वटि जेको माल आयो आहे उहो वापराइण जे लाइ मूंखे केतिरो इख़्तियार आहे, मुंहिंजो माल आहे या ॿिए जो माल आहे। कंहिं माण्हूअ जो मुंहं में कमु आहे, मां उहो करे सघां थो, उहो जेकॾहिं मां कयां थो ऐं उन खां पैसा थो वठां त इहे पैसा त मूं वटि अची विया। हाणे पैसा जेकॾहिं मां पंहिंजे औलाद जी इन मां तरबियत कंदुसि त उन ते कहिड़ा असर पवंदा। ॾिसूं कोन था असां त जेके माण्हू ॿियनि जा हक़ फॿाए हराम खाई ऐं उन्हनि सां नाजाइज़ियूं था कनि त ऐं उन पैसा, मक़सदु पैसा हथु करणु आहे न। पैसा ठीकु आहे अची विया, हाणे तव्हां उन ते ख़र्च बि कया, पंहिंजनि ॿारनि खे तव्हां सुठी पालना बि ॾिनी, उन्हनि जूं ज़रूरतूं बि पूरियूं कयूं तव्हां, हाणे उहो औलाद तव्हांखे कहिड़ी पग थो ॿधराए। अंतलिद
अंतलिदुल अमत रब्बतहा। हुज़ूर जन फरमायो त जॾहिं हराम आम थी वेंदो, माण्हूअ में खे हलाल जी ऐं हराम जी तमीज़ न रहंदी, त पोइ माउरूं पंहिंजे आकाउनि खे ॼणींदियूं, पीअर पंहिंजे मालिकनि खे ॼणींदा। माना औलाद वालदेन ते हुकुमरानी कंदो। पीउ माउ डिॼंदा पिया त पुट सां धीउ सां ॻाल्हायूं या न ॻाल्हायूं। इहो सॼो हरामखोरीअ जी नहूसत आहे। हलाल खोर माण्हूअ सां बि किथे किथे अहिड़ा वाक़िया थियनि था। इहो समाज जो जबर आहे। उन समाज खे जबर जे पीड़ा मां कढण जे लाइ असांखे छा करिणो आहे, असांजे पंहिंजी नफ़्सियाती कैफ़ियत कीअं आहे, असांजो पंहिंजो मन कहिड़े पासे ॾे रुख़ थो रखे, असांखे वीचारण जे लाइ कहिड़े फ़िक्र जो सहारो वठिणो आहे असांखे। छो त फ़िक्र जो सहारो ॾियण वारा समाज में हर क़िस्म जा हर नोयत जो फ़िक्र ॾींदा आहिनि। हिकिड़ा माण्हू बातिल ऐं कूड़ खे हथी ॾियण जे लाइ, उनखे फ़रोग़ ॾियण जे लाइ, उनखे सही साबित करण जे लाइ पंहिंजूं तवानायूं सरफ़ कंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू कूड़ खे कूड़ चवण जे लाइ, हक़ खे हक़ु साबित करण जे लाइ पंहिंजो सिर घोरण ताईं बि आमादा थी वेंदा आहिनि। शहीद छा आहिनि? हक़ ऐं सच में खे फ़रोग़ ॾेई ऐं कूड़ ऐं बातिल खे ख़तमु करण जे लाइ मैदान में कुॾंदा आहिनि, छो त उहे हक़ीक़त जो इदराक माणे चुका हूंदा आहिनि। उन्हनि वटि शऊर जी अहिड़ी ॾियाटी रोशन हूंदी आहे उन्हनि जे अंदर में, जेका हुननि खे विरची विहणु न ॾींदी आहे। त समाज खे अॾिजे कीअं अॾिजे, पंहिंजूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सच जो साथारी बणिजी कूड़ खे ललकारण जे लाइ संदरो ॿधे थो। अलाह साईं हुनखे फरमाए थो, इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा। फ़िरौन ॾे वञ, सफ़ा अरण मां निकिरी वियो आहे। उनखे चयो वञे त ख़ुदा जो ख़ौफ़ अथई या कोन अथई। रमसीस उन फ़िरौन फैमिलीअ जो सानी रमसीस हुयो। हिकिड़ो रमसीस अवल हुयो, हे रमसीस सानी हुयो, जेको हज़रत मूसा जे ज़माने में फ़िरौन हुयो। ॾाढो ज़हीन माण्हू हुयो, पर उन पंहिंजी ज़हानत खे उबतो इस्तेमालु कयो। कीअं त हुन माण्हुनि जे मथां ग़ुलामीअ जा वंग विधा ऐं माण्हुनि खे हुन पंहिंजो गेजू बणाइणु शुरू कयो। इख़्तियार सां, आज़ादीअ सां ख़ुशहाली हासिलु करण जे लाइ जॾहिं माण्हू मैदान में लहे थो, पंहिंजो पोरियो करे थो, महिनत करे थो, उनखे मौक़ो ॾियो त उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारे। पर जेकॾहिं उन जे मर्ज़ीअ ते तव्हांजी मर्ज़ी मुसलत थी थिए, असांजी मर्ज़ी मुसलत थी थिए, हुनजी मर्ज़ी मुसलत थी थिए, हिन जी मर्ज़ी मुसलत थी थिए, हुनजी मर्ज़ी मुसलत थी थिए, त पोइ उन माण्हूअ जी इंसानियत बाक़ी नथी रहे। इख़्तियार ऐं इंतिख़ाब, हर माण्हूअ खे अलाह साईं इन शइ जो हक़ु ॾिनो आहे त उहो इख़्तियार ऐं इंतिख़ाब जे लाइ पंहिंजो दॻु पाण मुतयन करे। फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा, चङाईअ जी उन में भरपूर कुवत मौजूदु आहे, लंघाई करण जी बि उन में भरपूर कुवत मौजूदु आहे। जेकॾहिं मां कंहिंसां चङाई कयां त मूंखे ओतिरी ई ताक़त आहे, जेकॾहिं मां कंहिंसां लंघाई कयां त मूंखे ओतिरी ई ताक़त आहे। मां सेंटर पॉइंट ते बीठो आहियां, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त लंघाई कयां या चङाई कयां। इहो आहे इख़्तियार, इहो आहे इंतिख़ाब। माण्हू फितरतन आज़ादु पैदा थियो आहे। पोइ समाज हिकिड़ो अहिड़ो आहे, जॾहिं माण्हू उथे थो त उनखे वंग एॾा था पवनि जो माण्हू सुकुड़जी सोढ़ो थी मरण ताईं सफ़ा सुसी ऐं लिगड़ो थी मरी थो वञे माण्हू। असांजो समाज हुजे या उसरियल समाज हुजनि, धरतीअ जे कंहिं बि कुंड में का उतम पिणे वारी उहा आफ़ाक़ी आज़ादी न माण्हूअ खे सोचनि में मुयसरु आहे,
न माण्हुनि खे घरनि में मुयसरु आहे, न माण्हुनि खे समाज में मुयसरु आहे, न माण्हुनि खे मन में मुयसरु आहे, न माण्हुनि खे किताबनि में सो बाक़ी मुयसरु थिए थी। या हितां असां स्क्रीन तां पाण हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, वॾी ॻाल्हि आहे इहा, हिक ॿिए सां असां पंहिंजूं इहे ॻाल्हियूं वंडे सघूं था ऐं पोइ बि जहिड़ा आहियूं। अञा ताईं कुझु कोन थियो आहे। इहा मामूली ॻाल्हि कान्हे का। पेरो खणंदड़ वेठा आहिनि जेके इन अलैकुम लहाफ़िज़ीन कुरड़ी अखि कयूं वेठा आहिनि त केरु छा थो ॻाल्हाए, के जेके पाण खे मालिक था सम्झनि, जेके पाण खे ख़ालिक़ त कोन था सम्झनि, उन्हनि खे क़ुवत तख़लीक़ जी उन्हनि जे पीउ खे बि ताक़त कान्हे का, पर पाण खे मालिक सम्झनि था। ऐं पोइ असांजे लाइ तय था कनि त हीअ पढ़ो, असांजे लाइ तय था कनि त हीअं ॻाल्हायो, असांजे लाइ तय था कनि त हीअ खाओ, असांजे लाइ तय था कनि त हीअ वापरायो। माण्हूअ खां इख़्तियार ऐं इंतिख़ाब जी जॾहिं क़ुवत खसिजी वई त पोइ उहो माण्हू त ढोर थी वियो, ढॻो थी वियो। उहो ढोर ऐं ढॻो त बसि जोटिबो आहे हर में या गाह में, उनजी कहिड़ी हैसियत रहंदी। ईजा कमु करे जंहिं विच अल्लाह आप बणिजी, सचल जी बग़ावत हुई जंहिं इश्क जी चाढ़ी चाढ़ण जे लाइ अखरनि में उलझण खां असांखे बचण जी तलक़ीन कई। मसइलो किताबनि पढ़ण जो न आहे, मसइलो किताबनि खे पुरझण जो आहे। जेकॾहिं किताब पढ़ंदासीं त पोइ पढ़ाईअ जी जेका कैफ़ियत असां वटि जेके ॾिसो था, इहे कलमकार, अदीब, शाइर, जंहिंसां मिलो अधु चरियो, जंहिंसां मिलो उहो पंहिंजो पाण खे अकुले कुल सम्झे। पंहिंजो पाण खे अकुले कुल सम्झण खां वधीक ॿी चरियाइप कहिड़ी थी सघे थी। मालूमात इल्मु शेयर कबो आहे, विराइबो आहे, वंडिबो आहे, हिक ॿिए वटां सिखबो आहे, ॿिए खे सेखारण जी पोज़ीशन में कोई बि माण्हू कोन्हे को। तबलीग करण जे हक़ इख़्तियार, तबलीग करण जो इख़्तियार माण्हूअ खे आहे ई कोन्हे, शेयरिंग कबी आहे। मां अची तव्हांखे चवां त बाबा तव्हां हीअं न कयो, हीअं कयो, हीअं करणु घुरिजे, हीअं न करणु घुरिजे, लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे। जॾहिं ॻाल्हियूं वंडिबियूं त उन में जबर जो अमल दख़ल न हूंदो। जॾहिं जबर जो अमल दख़ल न हूंदो त प्यारु उतां पाण ई फुटी निकिरंदो। जंहिं माण्हूअ जी मानी खसी वई आहे उन सां मलाइक कहिड़ो असरु कंदा। इहो छो कोन था ॿुधाइनि त जेको माण्हू लामहदूद ज़मीन रखी वेठो आहे, ऐं हुज़ूर जन फरमायो त जंहिं ज़मीन जे हिकिड़े इंच ते मालिकी जताई अलाह साईं 7 ज़मीननि जा तोक उन जे ॻीचे में विझंदो। ज़मीन जी मालिकी जताए बि आहे, ज़मीन त सभिनी जी गॾियल आहे। कारखानेदार खां पुछो अथव त फुटनि जो अघु माण्हुनि खे सही ॾिए थो या नथो ॾिए। डॉक्टर खां पुछो अथव त माण्हू अथई या न अथई इलाजु कराइण, माण्हुनि सां मरीज़नि सां कीअं थो पेश अचे। सरकारी नौकिरी करे ऐं वरी प्राइवेट क्लिनिक थो हलाए, जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। मेडिकल रेपनि खे खां तूं खांचा हणी ऐं पंहिंजो हज उमरा या बाकू ऐं थाईलैंड में पुठी मेटराए थो अचे, इहो जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। उन जूं कसरूं जेके उन्हनि खां वञी दर खड़काए इहो पुछो न, इहो कहिड़ो तरीक़ो आहे, नमाज़ पढ़ी अथई। हुन खां पुछो त हलाल खाईंदो या हराम खाईंदो आहे। व नफ़्सिम व मा सवा, ईअं नफ़्स खे बैलेंस रखिणो आहे। असां पंहिंजे नफ़्स खे पाण लताड़े चिहाड़े ऐं उनखे सफ़ा अजीब क़िस्म जो गोलमोल बणाए ऐं जेको माण्हुनि जे लाइ मुसीबत था पैदा कयूं, जेको माण्हुनि जे लाइ आज़ार था पैदा कयूं, इहो अलाह जो पैगाम न आहे, इहा रसूल जी सुन्नत कान्हे, इहो असलाफ़ ऐं अकाबरीन जो वर्ड कोन्हे। असलाफ़ ऐं अकाबरीन जेके हुया उन्हनि शख़्सनि जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि शख़्सनि जिन पंहिंजे खीसनि मां कढी ॿियनि जा खीसा भरिया, पंहिंजे पेट खे उन्हनि पथर ॿधी ऐं ॿियनि जे पेटनि खे उन्हनि कूत ॾिनो, खुराक ॾिनी, पंहिंजो उन्हनि सिर घोरे, पंहिंजो रत जो रेज ॾेई ऐं माण्हुनि जे आज़ादीअ खे मुमकिन बणायो। उहे आहिनि असलाफ़ असांजा, उहे आहिनि असांजा हक़ीक़ी अकाबिर। क़द अफ़लह मन ज़क्काहा, ईअं नफ़्स जो तज़कियो कबो आहे। पहिरियों त हज़रत अली साईं फरमायो, जेकॾहिं को शख़्स तव्हांजे निगाहुनि मां तव्हांजी ज़रूरत नथो महसूसु करे सघे, उन ते आदो हथु टंगे सवाल करे पाण खे शर्मिंदो न कयो। अॻवान जी ख़ासियत ई इहा हूंदी आहे त हू माण्हुनि जे चहिरे जे भावनि मां हुनजी ज़रूरत महसूसु करे वेंदो आहे। अखियुनि जी उदासीअ मां हुनजो अंदरु पढ़ी वठंदो आहे, या अखियुनि जी चमक मां हुनजी ख़ुशीअ जो अहसासु करे वेंदो आहे। हुनजी चाल ढाल मां हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे त हे कहिड़े मरहले मां कहिड़नि मुसीबतुनि मां थो गुज़रे। उहो माण्हू उन्हनि जे लाइ इंतिज़ामात करण में पाण उपा वठी ऐं उन जा रस्ता सिधा कंदो आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुनत इहा छो असां विसारे छॾी आहे जो पाण हर निमाज़ ते कंहिं न कंहिंजी मदद करण जे लाइ अपील कंदा, कंहिंजो नालो बि न वठंदा। घर न हूंदो त बिशारतूं ॾींदा, जंहिं धरतीअ ते बेघर खे घर ॾिनो मां उनखे जन्नत में घर जी ज़मानत थो ॾियां। पंहिंजे पाड़े में तव्हांजे समाज में हिकिड़ो माण्हू आहे जेको बेघर आहे, जंहिंजा बच्चा दरबदर आहिनि, आहे को जेको फोड़ी करे ऐं पंहिंजो वंड ॾिए त उनखे घरु ठाराए ॾिजे। फोड़ी थी वेंदी ऐं पोइ उनखे लखा बि कान पवंदी, उनजो घरु ठही वेंदो, उनजूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। इहो हिकिड़ो घर जो मां नंढिड़ो मिसाल ॾिनो। ॾाज जा मिसाल हुया, शादियुनि जा मिसाल हुया। जंहिंखे रिश्तो केरु न ॾींदो उनखे इलाज करे रिश्तो कराए ॾींदा। जिन ठहियल ठिड़कियल रिश्तनि जो पाण में निभाउ न थींदो, उन्हनि जे विच में पइजी ऐं उन्हनि में सरचाह कंदा। सफ़ा जेकॾहिं गुंजाइश न हूंदी त उनजो मुतबादिल ॻोल्हे हुनखे होॾे मुंतक़िल करे छॾींदा। उसवा हसन जूं इहे अलामतूं असां खां विसरी वियूं आहिनि या सायो करे इन्हनि पासनि ते तवजो नथा ॾियूं। उहे कुवतूं कहिड़ियूं आहिनि जेके असांखे छसियूं ॻाल्हियूं करण ते उभारनि थियूं, जेके असांखे वाइड़ो पैगाम ॾियण ते आमादा थियूं कनि, पर कम जी ॻाल्हि करण खां असां कीॿाए छो था वञूं? कम जी ॻाल्हि करण में असां पंहिंजो पाण खे सोढ़ो छो था महसूसु कयूं? नफ़्स जो तज़कियो ईअं कबो आहे न, इन तरीक़े सां तव्हां नफ़्स खे जाचियो न। बाक़ी साईं तव्हां आयो, वज़ू कयो, साईं तव्हां मिसवाक कयो, पोइ साईं फ़रिश्ता तव्हांजे मथां छांव करे अची बीठा। ठीकु आहे, इहे सभु शयूं हक़ीक़त ते मबनी आहिनि। दीन जो इहो फ़लसफ़ो बरहक़ आहे। फ़रिश्ता बरहक़ आहिनि, मलाइक बरहक़ आहिनि। इंसाननि जे हिफ़ाज़त जे लाइ, इंसाननि जी ग़ैबी मदद जे लाइ अलाह ताला जा ॻुझा इंतिज़ामात आहिनि। वमा यअलम जुनूद रब्बिक इल्ला हू, अलाह जा ॻुझा लश्कर आहिनि जेके वक़्तु सिर अची ऐं तव्हां अलाह जे बाननि जा मददगार थींदा आहिनि। पर हे केरु आहिनि जिन खे का दुनिया जहान जी ख़बर कान्हे, का पंहिंजे मुतालिक़ ख़बर कान अथनि। उहे ॿियनि खे खाधा पुछनि निमाज़ पढ़ी अथई? असांजो हिकिड़ो दोस्त ईंदो हेॾो लाड़काणे जे पासे जो, पोइ अदा ढिलू चवंदा हुआसीं, उहो अची ॿुधाईंदो नकुल करे। चई असां मौलवीअ ॾे था वञूं त परे खां पुछंदो आहे टहक ॾेई निमाज़ पढ़ी अथई? चई जॾहिं को वरी गबरू छोकिरो उन ॾे वञे, उन खां वरी टहक ॾेई पुछे त मानी खाधी अथई? इहो फ़र्क़ु, इहो हिकिड़ो संदो इहो छो क़ाइमु थियो आहे? इहो हिकिड़ो नंढिड़ो मां मिसाल ॾिनो त असां इहे लकाव रोज़ ॾिसूं वेठा था। वनफ़्स वमा सव्वाहा, त नफ़्स खे बैलेंस रखण जे लाइ असांखे ॾिसणो पवंदो, माण्हूअ खां पुछणो पवंदो त तुंहिंजूं ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़नि ॾोजरनि मां थो गुज़रे, कहिड़ियूं मुसीबतूं आहिनि। उन्हनि मुसीबतुनि खे ख़तमु करण जे लाइ, ॾोजरनि खे पुॼाणीअ ते पहुचाइण जे लाइ, ख़ुशियूं वंडण जे लाइ असांखे हिक ॿिए सां शेयरिंग करणी पवंदी। उसवा हसन जे उन्हनि पासनि ते तवजो ॾियणो पवंदो जेके असांजे समाज खे नए सिरे सां अॾिजी वेंदासीं त पोइ छो न निमाज़ूं पढ़बियूं, पोइ छो न रोज़ा रखबा, पोइ छो न तस्बीहात पढ़बियूं, पोइ उन्हनि तस्बीहात जो लुत्फ़ पंहिंजो हूंदो, पोइ उन सजदे जो लुत्फ़ पंहिंजो हूंदो, पोइ उन तफ़कुर ऐं तदब्बर जो लुत्फ़ पंहिंजो हूंदो। पर जेकॾहिं असांजे पेट जो मसइलो ई हल कोन्हे को थियल, जाॾूं काॾूं असांजे मथां यलगा रहे त रोज़ा छो नथो रखे, निमाज़ छो नथो पढ़े, सुथण बेॾीअ खां मथे छो नथो ॿधे, टोपी छो नथो पाए, कोन पोइ माण्हू टोपी पाईंदा, कोन माण्हू निमाज़ पढ़ंदा। जेकॾहिं टोपी पाईंदा बि, निमाज़ पढ़ंदा बि, रोज़ो रखंदा बि, त उहे सभु शयूं बेमाना हूंदियूं। अचो त उन्हनि खे माना ॾियण जे लाइ पंहिंजे समाज खे नए सिरे सां अॼूं, बातिल कुवतुनि ते कुरड़ी नज़र रखूं ऐं जेके सच जूं साथारी कुवतूं आहिनि, सुचेत कुवतूं, उहे पाण बि बणिजूं ऐं उन्हनि जे ॿाहुनि जो बल बि बणिजूं।